कढियो कढियो पेण कहन त मलीर घुर्जे मारोई। मथन टुबक टुबकड़ा चिकंदड़ा अचन, खुड़ियों खेह भकिलियों पघर सिर पेरन, इवड़ वेड़ी चन मुंह लोडाई लखिया। नका झलन पल नको राउर देह में, आणियो विझन आहुरें रोड़ियो रता गुल। एक मारू पाण मुल ॿियूं मलीरूं मरकणियूं, बीर खयाऊं बरन में पियारीन पहूं। संजीन साठी कन ते वॾीअ वेर वहूं, भरियो जर जंडरन में कोॾा कन कहूं। ॾींहां ॾींहं नऊं मूंखे विरह वेड़ी चन जो। प्रोग्राम कल्चर जो थिए पियो ऐं लतीफ़ जेका असांजे मारवाड़नि जे कल्चर जी जेका पिक्चराइज़ेशन कई आहे उन जा कुझु मूं बैत तव्हांजे अॻियां पेश कया। उन में चवे थो त सोन वर्णियूं सोढियूं रुपे रांदि कनि, अगरि ओता कुन में खथूरियूं खटनि। ओतियाऊं अबीर सी मथे ताक तड़न, इझे था अचन काक ककोरिया कापड़ी। वरी चवे थो त जंहिं तड़ धूणो धून चोटा चंदन चिक कयो, अचन भंवर बिंभोलिया पाणीअ तैं पून। रावल रतो रून कु विह लॻो वासी। इहा आहे सिंध असांजी। कल्चर ते ई शयूं सभु ॻाल्हाए वियासीं। हाणे थोरो फ़िक्र ते ॻाल्हायूं त लतीफ़ असां खां घुरे छा थो ऐं असां छा आहियूं। छा असां लतीफ़ जे फ़िक्र ते आहियूं? हिकिड़ो ख़्यालु मूंखे आयो त यार उमिरि केॾो बदनसीब हुयो जॾहिं आउं उमिरि ऐं पंहिंजो ॾम या इहे जेके बि कहारी किरदार आहिनि इन्हनि जी ॻाल्हि करां त उहो वक़्त जी उमिरि वक़्त जे ॾम जी ॻाल्हि कंदुसि। ऐं लतीफ़ अव्हांखे आउं चवां थो त लतीफ़ वक़्त वक़्त जो शाइर आहे। लतीफ़ जेका शाइरी उमिरि जे पर्सपेक्टिव में कई आहे उहा अॼु जे उमिरि जे बारे में बि कई आहे। हुतां छो जो लतीफ़ खां पहिरियां ई उमिरि वियो हलियो। मारवी पहिरियों ई 20 साल पंहिंजी मां ससुई सोहिणी मेहार मूमल इहे नूरी इहे सभई पहिरां वियूं हलियूं त पोइ कहिड़ो मथे में सूर हुयो जो पोइ उन वक़्तु वञी करे इहे शयूं ॻायईं त ॾिठईं त वक़्त जी ज़रूरत आहे। उन वक़्त जी बि ज़रूरत हुई ऐं हिन वक़्त जी बि ज़रूरत आहे त लतीफ़ चयो। मूं सवेर ॻाल्हि कई त जेको उमिरि हुयो एॾो बदनसीब हुयो। हिकु ॿाहिराड़ीअ जी छोकिरी जेका पाणी सुबुह जो सवेर भिनीअ जो भोणनि भेज भुणको न सुणा, सिंजण वारियूं सुतियूं वञी वेढ़ वरनि, प्यासेट सड़न तरहे ॿिन्ही कंदिए। लतीफ़ चए थो त सभु न वञी सुतियूं अञा के सिंजन, पियो से पहिरन ओञाइजी आयूं। उन्हनि माण्हुनि मज़ा हिकिड़ी छोकिरीअ खे खणी थो अचे पंहिंजे महल में विहारे थो ऐं हू एॾो त ग़रीब आहे, हू एॾो त बदनसीब आहे जो हुनखे राज़ी करण जो हुन वटि को अकुल ई न आहे, को ॾांहुं ई न आहे। हू एॾो ग़रीब आहे। पंहिंजे महल त अथसि जो अॼु जे हुकुमरान वटि बि महल आहिनि, पर अॼु जे हुकुमरान सां बि उहो ई उमिरि वारा रवैया हलनि पिया। जेकॾहिं असां इहा ॻाल्हि न कंदासीं त मूंखे को बि हिते ज़रूरत नाहे को अव्हांखे बैत वॾे सुर में पढ़ी ऐं पोइ लिंग अव्हां जा कांडारे पोइ वरी वञा वक़्त जे हुकुमरान जे दर ते हाज़िरी भरियां। साईं गोलो अची वियो, साईं इहो एवार्ड त ॾियो। साईं
मूंखे वज़ीफ़ो त ॾियो, साईं मूंखे चेयर त ॾियो, साईं मूंखे फलाणे इदारे में वीसी त करियो। सुहा चाहीन सुध न ॾीन, ससुई पुछ मसे, मतां तोई खे मारीन मार्ग में। आऊं चवां थो लतीफ़ वक़्त जो सुंहुं हो ऐं आहे, ऐं जेकॾहिं असां लतीफ़ जा पोइ लॻ या लतीफ़ खां हटी करे असां चऊं त असां सुंहा आहियूं, उन ते लाज़िम आहे, उन ते फर्ज़ ई हिकिड़ो तमामु ग़लति ॻाल्हि त साईं ओ हमरा जे किरदार ते न ॻाल्हायो, हमरा जे कम ते ॻाल्हायो। ए स्टेज तां लही हेठि करे जेको गुंग ॻाए थो उन ते त ॻाल्हायूं न। लिखणीअ में छा हूंदो, लतीफ़ जे वक़्तु लतीफ़ वियो कंहिं कल्होड़े जी हुकुमरानीअ जी, जे फारसी सिखियो त गोलो तूं गुलाम, इहो लतीफ़ चवण वारो। त असां सवेर असां डिस्कशन कई पिए आख़ुंद साहब ऐं असां, त ही छो आख़िर लतीफ़ ही 300 साल थी विया आहिनि, लतीफ़ हींअर त मेन प्रोडक्ट थी वई आहे लतीफ़। जिथे वञो मुंहिंजो ही भरियो पियो आहे मोबाइल, साईं अॼु लतीफ़ डे, अॼु हीअं अॼु हीअं अॼु हीअं। पोइ वञूं था उते ॻाल्हियूं करे, बसि ख़तमु, सुबुह जो कार्य वारा कख। लतीफ़ चए थो त जंहिं कहिणीअ कबो कोस रहणीअ रहिया न सुपरी। चए थो जेका तूं हिन स्टेज ते ॻाल्हि करी थो, लतीफ़ जो फ़िक्र इनकलाबी आहे, लतीफ़ जो फ़िक्र सुधरण आहे, लतीफ़ जो फ़िक्र हिकिड़ी लाइन आहे, हिकिड़े लाइन आहे, या लाइन जे हुन पासे या लतीफ़ चए थो हिन पासे बि। ही लाइन छा आहे, ही जेको असां मुंझ में आहियूं, टाइम जेकॾहिं उहो तव्हांजो घटिजे त ॿुधाइजो त पोइ असां वेही रहूं। जेका लाइन आहे इहा असां मिटाए छॾीए, असांखे हाणे ख़बर ई कोन्हे। तव्हां ते मूं ते बि कई शक हूंदो त यार ही को फौजियुनि जो माण्हू आहे या रईस वॾे जो माण्हू आहे, कंहिंजो छा आहे, माना मार भड़िया ही ॻाल्हि हेॾी कीअं थो करे सघे। पर ही जेल नंढनि 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 गाॾियुनि बंगलनि कुर्सियुनि ते असां पंहिंजे मारोड़नि जो सौदो कयो। हुन मारूअ खे महल मिलियो हो, हुनखे राज जी राणीअ जो लक़ब मिले पियो। चए थी न, जे लूण लिंगे लाइए चीरे चीरे चम, मूं कुर अॻे न कयो अहिड़ो कोझो कम। जा जा दावा दम ताता पिर्त पवार जी। त लतीफ़ इहो नंढड़ी कहिड़ी सुई आहे, बादशाही एॾो ख़ूबसूरत चवे थो। उहो ॿारड़ीअ जी हिकिड़ी आम असां आकिल किताबनि जा ढेर पढ़ी ऐं पोइ जेकॾहिं विकिजूं था त अल्लाह केॾो वॾो ज़ुल्म करियूं था पंहिंजे पाण सां। ऐं इहे थोरो इहे शयूं आहिनि ज़ाहिर, कुझु आऊं बि इन धारा में मूंखे बि तव्हां शामिल कजो। चए थो त बादशाही न पाड़िया सरतियूं सुईअ साण, उमिरि वक़्त जे उमिरि खे चए थी त तुंहिंजी हुकुमरानी छा आहे, हिन सुईअ जी हुकुमरानी त ॾिस कहिड़ी, ढके उघाड़नि खे कीअं न ढकियाई पाण। चए थी हीअ त उघाड़नि खे ढके थी, तो त ज़ालम कम वक़्त तूं मूंखे मुंहिंजे मारोड़नि जी लॼ खईं, तूं पंहिंजी रियाया जी न्याणी खईं, तो त लॼ उघाड़ी कई, हू त लॼ ढके थी। ॿीहर जा पी ॼाण इबर जे औसाफ़ सी। चए थी निभागा मर वरी ॼम, ऐं तोखे पोइ ख़बर पए त सुईअ जो क़दुरु छा आहे। लतीफ़ जा ॿ किरदार ऐवान में विया आहिनि वॾा कमाल जा, ऐं असां वटि लतीफ़ जा किरदार आहिनि कहिड़ा, उहो समाज जे हेठि तबिके जा लीडर जेके आहिनि,
लीडरशिप जेके पंहिंजी क़ौम जी, असां जेॾी महिल हुते वॾनि वॾनि इस्लामाबाद जे एवाननि में बि मारवीअ जी ॻाल्हि कजे थी, उहा मारवी वकालत करे थी पंहिंजे मारवड़नि जी, झांकीअड़नि जी, ॾोथीअड़नि जी। ऐं अॼु जो जेको असां मथां ई जेको आम अवाम मां वञी जॾहिं एवान में पहुचे थो चए त साईं आओ अची हुकुम करियो, छा केनाल लिखणा आहे, हीउ वठो, कारूंझर लिखणो आहे, हीउ वठो, का ॻाल्हि कोन्हे। हीउ बंदर, हीउ जेको सामूंडी पटी, ऐं सिंध जो ॻोठ ॻोठ घुमियो आहियां। सिंध जे माण्हुनि ते किताब लिखिया पिया आहिनि ग़मनि जा। तव्हां हींअर ताज़ो बड़ जो ढोरो साईं जा बि उते पोइ चयूं त साईं आयो हुयो त कुझु शयूं करे बि वियो। उते वञी पहुतासीं त ख़बर पई त कारीअ वारा कख आहिनि, छो जो उते पाणी आई कोन्हे। हेॾो वॾो पाणी, दुनिया जो समुंड वॾे में वॾो हुननि जी कंधीअ ते वेठा आहिनि। ऐं दुनिया, हू जेके अरब आहिनि जंहिंखे असीं चऊं ॻोहूं खाइनि, उहे उन मज़ा पाणी फिल्टर करे वॾी शान शौकत सां तड़प उन पाणीअ सां कनि था। असांजे माण्हुनि जे लाइ पीअण जो पाणी बि बंदि कयो अथनि, ॿनियुनि जो पाणी बि बंदि करे छॾियो अथनि, वेतर पिनाइनि था। इन खां वॾी का क़ौम जे लाइ गार नाहे जंहिं क़ौम खे सवेर ॻाल्हि कई लतीफ़ पूरो बिलावल सुर सखियुनि में सथे छॾियो। सिंध जा सखी जेके आहिनि हातम हज़द हज़ार, चए थो त पांडप सां तुंहिंजा जेके आहिनि न, इहे 18,000 हातम ताईं इन पांडव तां घोरे छॾिया, पर पांडव इन खां बि वधीक आहे। इन सखियनि जी बादशाहीअ में लतीफ़ जे दौर में बि हिकिड़ो को ॾुली आया हुया मारवाड़ा, जॾहिं ॾुकार पियो हुयो त हुन कंहिं मुंहुं जहिड़ो हिकिड़ो कम अकुल हिकिड़ो उते जो हुयो, उन छा कयो ॾूंघनि में जी खाराईं ऐं उन्हनि खे वॾो शान शौकत अची त आउं इज़त थो ॾियां, छो जो आउं बि इज़त वारो आहियां, हीअ ॾुली आया आहिनि। लतीफ़ चए थो त ॾूंघा आछमतन खे कासा तनी न पिननि पिनण परॾे में तन सोढिन थे शर्म, उथनि विहनि अदब सी ॻाल्हाइनि नरम, कादिर कर करम त वस थे वलहार में। जिते हिननि खे पिनाई छो थो, हीअ त ॾियण वारा आहिनि न, हीअ क़ौम ॾियण वारी। हीअ लुटेरा जेके आया, अरगून आया, तरखान आया, हीअ जेके तातारी आया, हीअ जेके पोर्चुगोली आया, हीअ जेके ब्रिटिशर आया, हीअ हिते धारा हणण आया। असां सोन हितां असांजो खणी विया, असांजो अले छा जो छा शयूं खणी विया। उन क़ौम जे माण्हूअ खे अॼु जो हुकुमरान पिनाए थो त आउं चवंदुसि त थुक लानत अथई तुंहिंजे नस्ल। छा उन क़ौम जूं नियाणियूं, चए थो ॾूंघा आछमतन खे कासा तनी न कम, चए थो हिननि खे इहे ॾूंघा बि न चए, हीअ पिनंदियूं बि न, उथनि विहनि अदब सी ॻाल्हाइनि नरम। चए थो हिननि जो उथणु विहण बि अदब वारो आहे, ॻाल्हाइनि बि नरम थियूं। पिनंदे परॾेह में तन सोढिन थे शर्म, चए थो हीअ त परॾेह में बि पिनण हिननि खे शर्म थिए थो, तूं पंहिंजे देश में हिननि खे पिनाई थो। हाणे चए थो त हिन त कारो मोह कयो, चए थो कादिर कर करम त वस थे वलहार में। लतीफ़ जो फ़िक्र इहो आहे, लतीफ़ जो फ़िक्र आहे त मुंहिंजा मारवड़ा, मुंहिंजे मारवड़नि जी जेका मूं सवेर ॻाल्हि कई त हू ॿीअ बि एवान में वेई हुई पंहिंजी नूरी, नंढीअ वॾीअ गंदरीअ मथे माड़ीअ धूम, हूअ बि एवान में वेई, हुन बि पंहिंजे मारवड़नि जी वकालत कई। हीअ बि एवान में वेई, हीअ बि पंहिंजे हुन मलाहनि जी वकालत कई। सभिनीनि जा ॾन माफ़ करायई। उमर खे, वक़्त जे हुकुमरान खे लतीफ़ उमर खे थुक लानत कई। लतीफ़ समय जाम खे इन लाइ ॻायो त हू मलाह थियो आहे। इश्क ईअं करे जीअं ॼारो जाम किले त तब मथियूं तबिके खां डिसऑन करे सवी समियूं समय सूमरियूं सभिनीनि गिचिन हस ढोल तनी जे गस जे हेठायूं हलन जे।
हे जेके हेठायूं हलनि थियूं उन्हनि सां वॾी कारियूं कोझियूं कुवड़ियूं मूर न मोचारियूं वठी वेठियूं वाट ते खिखीअ हाणियूं खारियूं उन्ही जूं आरियूं समेरीअ केरु सहे खिखीअ हाणियूं खारियूं छिछीअ हाणा छॼ पांध जनी जे पांधसी लॻो थिए लॼ समो जाम सहज उभो करे उन्हनि सी उनजे करे ॻायो अथसि त ही समो जाम पंहिंजे तबिके खे डिस ऑन करे उन मलाहनि जे तबिके खे ऑन करे थो ऐं पूरो महल खणी कींझर ते अचे थो। लतीफ़ चए थो त एॾी वेल क्याए कींझर में बाहि भरे। त लतीफ़ इहे शयूं घुरे थो ॻाल्हियूं करण जे लाइ त ॻाल्हियूं पेट वरन में वधी वण थियूं परसी मूं न कयूं गोशे पिरी न गॾिया। जेकॾहिं तव्हांखे सिंध जा इहे वसीला हासिलु करणा आहिनि ऐं पोइ जेकॾहिं पोइ समारी वारो सत बि रखिणो पवंदो हुकुमरान वटि विकिणणो बि कोन पवंदो। जेकॾहिं हुकुमरान ऐवान में वञो था त इन नूरीअ वारो किरदारु करणो पवंदो। पोइ ससुई थी चए थी होत न पुछ चूनीअ पोत फाड़े जो फिटो करे। चए थी होत मुंहिंजो आहे न हिन चुनीअ जो पोतीअ जो पलो त न आहे जो फाड़े उछलाइजे। हाड़े जो बलोच ॾाढे कंहिं ॾुख मिड़े। चए थी हाड़े जो बलोच सुख सां मिलंदो ई न छो जो धाड़ो हाड़े जो बलोच जो त धाड़ो खणी विया हुया न उन में चए थी त वरी चए थी त कमाल लतीफ़ करे थो त चए थो त डूंगर वटि वञे थी चए थी त एॾियूं तन सां किजन जन जा पुठियां हुन डूंगर मुंहिंजो खून मरां त माफ़ थई असांजो केर बि न आहे। इहा लतीफ़ अॼु जी मार ससुईअ जी ॻाल्हि करे थो जेका लुटी पई आहे उनजी ॻाल्हि करे थो। वञो बदीन जी खारे पटी वारी इहो जेको बदीन ठटे वारा ॾिसो वञो अछड़े थर में वञो उते जेको सोन जा तव्हांखे कयो अलाही जेॾी महिल ही जो ठहियो अथई कारे कारखानो कढियऊं त इहो कोयलो चओ साईं सिंध त हुई का ॻाल्हि कोन्हे पाकिस्तान एशिया जो वॾो में वॾो उते जा मारवाड़ा पिना ई निपिया। वञी ॾिसो त तव्हांखे रोडनि ते जॾहिं ही शयूं अचनि थियूं त उहे माण्हू थेलियूं खणी ॿारड़ा पिननि था। असां सवेर ॻाल्हि थी त असां ही तब्दीली छो नथी अचे। तब्दीली अमल सां ईंदी आहे तब्दीली किरदार सां ईंदी आहे। किरदार में ही चमक खां पासे करणो पवंदो। ही सभु इन्हनि किरदारनि खे चमक हुई वेठी हुजे हा न। मारीअ खे चयूं ससियूं सरतियूं आयूं चयूं वेह विया तां घोरिया न कोन वेंदुसि ॿाहिरि निकिरे थी चए थी जुती त पाए वञ पोती बि कोन थी करे मां विहाणो वार खण पथराणी पंहिंजी ॾिनई जो ॾाज में सो सभो ई सार वञा थी वणकार ॾिठुमि पेर पुनोअ जो। उहा चवे थी त हुन सरतियुनि जो पोती खणी वञ जुती खणी वञ जुती से पाईंदियूं जनी पेर पिरी लाठियूं सभु परी ससुईअ सुपेरियनि खे चए थी जुती उहे पाईंदियूं जंहिंजो पेर महबूब हूंदो। मुंहिंजो महबूब पुन्हो आहे जे उन जे लाइ जुती पाए वेंदुसि त मुंहिंजो पंधु पलीत थींदो। वेंदे ॾांह पिरियनि चए थी जुती जात न पायां। ॻाल्हियूं त जाम आहिनि टाइम अलाए छा आहे। हा त ओ ससुई निकिरे ससुई जिदो जहद इश्क जी दावा इश्क अहिड़ी रांदि मांझी मुंझाए मयन खे ॾींहां डोरीन डूंगरी रातिया रहन रांदि उथे वेठे तात मियां महबूबन जी उथे वेठे बावांखे जेकॾहिं असां सिंध जी दावा था कयूं ॿिया वेठा आहिनि जेके बि दावा नथा कनि उन्हनि ते मयार बि कोन उहो हुन पासे उहो हुन लाइन जे हुन पासे चिटा बीठा आहिनि। जॾहिं हिते असां बीठा आहियूं लाइन हिकिड़ो आहे हक़ ॿियो आहे सच। ही सच जी लाइन न मिटायो। जेकॾहिं सच जी लाइन मिटायूं था त ख़ुदा जो कसम
केर बि असांजो नालो वठण वारो न हूंदो। पोइ उअं ई हूंदासीं जोबा भई वाह उन्हीअ वादीअ विच में। चए थो त महिरूं मई मरी विया माहिर थी न मुआ। चए थो माहिर आहीं महरूम थी मरी वे माहिर छो न थी। माहिर कहिड़ा आहिनि महरूम कहिड़ा आहिनि। महरूम जी असां सभु महरूम ई गाॾी बंगलो कुर्सी फलाणो वई नंढियुनि नंढियुनि शयुनि ते चिड़ीअ जीअं चोंज में लॾियाऊं लो आहे। घर लाइ सियार मुंहिंजे ॿारड़े यार सिंध खे हेॾां छॾियो मुंहिंजे ॿारड़े जी एडमिशन केरु कराईंदो। पोइ हाज़िरी भरूं था ऐं उन्हनि जी दाख़िला बि कोन था कराए ॾीन। हू सॼो ॾींहुं हिननि दरनि ते हू पिननि था दाख़िला बि कोन पैसा वठनि था तव्हांजी ॿारड़नि जूं दाख़िलाऊं। ऐं चवनि त हिन दौर में हिन दौर में हिन मॉडर्न एज जे दौर में चेप जी अले मूंखे त इन हराम पाइन जा नाला बि नथा अचनि। हक़ीक़त ॿुधायां ॿारड़ी जो माण्हू उन दौर में अव्हांजे ॿारड़नि जी दाख़िला जेकॾहिं पैसनि ते अव्हांखे वठणी पए। हींअर एमडीकेट जा पैसे 40 40 30 दिमाग़ फिरी थो वञे। ॿारड़ा इहे ॿारड़ा समाज सुधारक थींदा। इहे त कारपोरेट कल्चर जा हिकिड़ा कमाईंदड़ औलाद थींदो। इन खां पंहिंजे लतीफ़ चए थो चिड़ीअ जीअं चोंज में लॾियाऊं होबा भई हुआ उन्हीअ वादीअ विच में। जेके बि नंढनि नंढनि खफ़नि में असां फाथा पिया आहियूं उन्हनि जी चए थो हिन दुनिया में ईअं हैसियत जीअं पाणीअ जो बुलबुलो आहे। पाणीअ जे बुलबुले वांगुरु चए थो त जेकॾहिं हीउ दिमाग़ तव्हां खणी आयो ऐं दावा बि सिंध जे इश्क जी करो था चओ था त असां मारोड़नि मझां बि आहियूं हुननि ते मयार न आहे। अव्हां सभु गॾु थियो अव्हां जेकॾहिं गॾु थियो त हुननि हू त थिया ई अव्हांजे टेक ते आहिनि न। अव्हां सभु गॾु थियो असां अव्हां ते फ़र्ज़ु आहे। ज़ुल्म में असां आहियूं हू न कंदा। हू चवंदा त पीड़ियल हुजो हू चवंदा मिसकीन हुजो हू चवंदा हू चाहिनि था त तव्हां जाहिल हुजो। स्कूल जी का सहूलियत कोन्हे अस्पताल जी का सहूलियत कोन्हे। जेके बि शयूं हिननि पंहिंजे पंहिंजे लाइ कयो थर जेको कोयले जे लाइ रोड कोन लखनि लानत हुजे। हिन 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 धरतीअ जा वारिस हज़ारे साल असां हिन धरतीअ ते रहंदड़ बचड़नि जे लाइ तो रोड न कढियो। कमीना तूं हिन कोयले जे लाइ रोड कल्ह त चवनि था ही ट्रेन बि कढे पिया वञनि। इन धरतीअ सां अहिड़ा ज़ुल्म अहिड़ा धाड़ा लॻनि पिया। उन जे लाइ सिंध वासियो लतीफ़ थिए थो त उथियो गॾु थियो। जेकॾहिं उथियंदव जेकॾहिं ॻाल्हाईंदव जेके चवंदव न डप कढो। हीउ जेको ख़ौफ़ आहे न अंदर में कढो। कुझु छा थींदो मुआ त अॻे ई पिया आहियूं न। कहिड़ा असां वरी हू हिकिड़ो हमरा ॻाल्हि कई त सियारी इंटरनेट बंदि थी वियो यार हुकूमत वॾो मुंहिंजो तूं इंटरनेट ते कहिड़ो हू जेको एलन मस्क छा उहो आहे। ए ज़ालिम तूं त अञा उनखे कमायो थो ॾी। तूं वञी कोडर जे लाइक़ु थी। तूं पंहिंजी बनी बि असां हर कंहिं ते इंडिविजुअल फ़र्ज़ु आहे त धरतीअ खे बचायो सिंध जे कल्चर खे बचायो सिंध जे रंगनि खे बचायो सिंध जी तहज़ीब हज़ारे साल खे बचायो। लतीफ़ जे फ़िक्र ते हलंदो त इहो सभु कुझु हूंदो। ख़ुशि हुजो आबाद हुजो।